हाँ वाह ॾियो ख़बर आहे ॾेई अथव मूंखे गारियूं माना मूं ते शुरू थी विया हाणे वरी सॼी तोबुनि जा रुख जेके आहिनि वरी मूं ॾे थी विया इरशाद जागानी ॾे तूं मुमताज़ मलई तव्हां फेवर में छो था ॻाल्हायो असांजो कहिड़ो कमु बाबा तव्हां फ़क़ीर चवानी जंहिं जेॾो थो तेॾो माना तव्हांखे सम्झायो बि न ॻाल्हि त असल मसइलो छा आहे ठीक है बा हो चवे तो बीठो बहरिया में आओ सिंध से आओ मेरे सारे फ्रेंड फैंस भी आओ ठहे न ठहे बस काफ़ी हो वो असल में लाहौर वारे बहरिया टाउन में बीठो आहे बहरिया टाउन उते बि त आहे न इहा ख़बर अथव अलाए न इस्लामाबाद में बि अथव लाहौर में भी है इस्लामाबाद में भी है लाहौर वारे बहरिया टाउन में भी करे चए तो बहरिया से आओ बहरिया टाउन में भी करे वरी चए तो बहरिया से आओ सिंध से आओ मेरे सारे फैंस आओ हिकिड़े गाने गॾु पइजी आओ बस यार छा असांजो कहिड़ो कमु छा ते ॻाल्हायूं सम्झ में ई नथो अचे मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हायो यार केॾा इशूज़ आहिनि सिंध में केॾा माण्हू परेशान लॻा पिया आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा शागिर्द जेके आहिनि केॾा एहतिजाज में वेठा आहिनि होॾे कहिड़ो वॾो मसइलो आहे उन्हनि जे मुस्तक़बिल जो इवन स्कूल जा शागिर्द जेके आहिनि उहे अलॻि परेशान आहिनि असांजो दोस्त आहे ॾाढो सुठो शाहिद सूफ़ अबड़ो ॾाढो सुठो मुहक़िक़ आहे ऐं घणो हरफन मौला आहे हूअं त आर्मीअ में रही चुको आहे ऐं मुहक़िक़ बि आहे किताब बि लिखिया अथई सुठो लेखक आहे उनजी नियाणी आहे ईशाल अबड़ो उनजी मैट्रिक में उन एॾो पढ़ी पढ़ी वीचारी पंहिंजो नूर निचोड़े छॾियो 80% उनखे ॾिनो अथऊं ऐं उहा चवे थी मुंहिंजा पेपर रीचेक कयो तव्हां जेकॾहिं मां सही न लिखिया आहिनि पेपर सही न जवाबु ॾिना आहिनि तव्हां भली मूंखे 80% छा 60% ॾियो पर मेरिट त कयो न घटि में घटि मेरिट जी ॻाल्हि अचे थी त वरी जेके CMU ऐं RRF जा 8 महीना पहिरियां जेके उम्मीदवार हुया मर्द तोड़े औरतूं 8 महीना पहिरियां उन्हनि जी फिज़िकल टेस्ट वरिती वई जंहिंमें 3850 जायूं हुयूं वेकेंट पोस्ट 3850 वेकेंट पोस्ट हुयूं अच्छा CMU छा आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां RRF CMU आहे क्राउड मैनेजमेंट यूनिट आहे पुलिस जो हिकिड़ो क्राउड मैनेजमेंट यूनिट उनखे CMU चवंदा आहिनि ऐं RRF जेको आहे उहो वरी आहे रैपिड रेस्पॉन्स फोर्स जीअं सिंध रिज़र्व पुलिस आहे SRP उनखे चवंदा आहिनि या SSU कमांडोज़ जेके हूंदा आहिनि ईअं रैपिड रेस्पॉन्स फोर्स हिननि जो पुलिस डिपार्टमेंट में हूंदा आहिनि त उहे वीचारा उम्मीदवार जेके आहिनि हाणे 3850 टोटल वेकेंट पोस्टूं हुयूं जंहिंमें 20,000 माण्हू अप्लाई कयो मर्द तोड़े औरतुनि छा था सम्झो 3850 टोटल जायूं ऐं 20,000 माण्हुनि अप्लाई कयो हुन में उन 20,000 मां फिज़िकल टेस्ट में पास थिया 11,000 उम्मीदवार वरी 11,000 मां वरी लिखत वरी टेस्ट वरितऊं उन्हनि 11,000 उम्मीदवारनि खां रिटन टेस्ट वरितऊं रिटन टेस्ट में 6,000 उम्मीदवार पास थिया वरी 6,000 उम्मीदवारनि मां इंटरव्यू वरितऊं जेको उन्हनि 6,000 जो त उन मां टोटल पास थिया 2,300 2300 टोटल माना हाणे अञा बि 1,800 जायूं ख़ाली आहिनि वेकेंट आहिनि RRF में ऐं CMU में छो उहे 2,300 उम्मीदवार चूंडिजी विया हाणे उन मां 190 उम्मीदवार जेके हुया उहे SPU जा हुया SUP थो चवां मां वरी सिंध यूनाइटेड पार्टी SPU जा उम्मीदवार उन्हनि खे अपॉइंटमेंट लेटर मिली आहे पर जेके 2,100 उम्मीदवार जेके बचिया तक़रीबन उन्हनि खे अञा ताईं अपॉइंटमेंट लेटर न मिलिया आहिनि ऐं उहे ॾाढो परेशान आहिनि जेके मर्द तोड़े औरतूं आहिनि ऐं उहे मेरिट ते आया आहिनि सभु हाणे उहे 8 महीननि खां इंतज़ार में आहिनि त उन्हनि खे रोज़ानो माना लॉलीपॉप ॾिनो थो वञे कोई न कोई आसरा ॾिना था वञनि त बसि हिन महीने तव्हांखे ऑर्डर मिलनि था हिन महीने अपॉइंटमेंट लेटर मिले थो मथे महीने मिले थो ईअं आसरे में रखी रखी उन्हनि खे 8 महीना थी विया आहिनि तक़रीबन हाणे माना साल थियण वारो आहे उन्हनि खे हाणे उहे इंतज़ार में वेठा आहिनि त जॾहिं असां मेरिट ते पास थिया आहियूं रिटन टेस्ट पास कई आहे फिज़िकल टेस्ट पास कई आहे इंटरव्यू क्लियर कयो आहे पोइ बि उन्हनि खे अपॉइंटमेंट लेटर नथा ॾिना वञनि केॾा माण्हू ॾिसो परेशान आहिनि हीअ वॾा इशूज़ आहिनि इन ते ॻाल्हायो नंढा नंढा इशूज़ ते वेही ॻाल्हाए खणी वेही था रहो हाणे होॾे सखर जेको ठेकेदार आहे उन खां लैम्बरगिनी वरिती आहे त सॼा परेशान थी विया आहिनि माण्हू सभु ॾिसी करे हल लैम्बरगिनी अची वई आहे 25-30 करोड़ जी गाॾी अची वई आहे बाबा वरिती आहे त हुन में जीअं साईं कुमेलदर शाह साहिबु चयो हिकिड़े इंटरव्यू मां ॿुधमि त हुन पंहिंजी महिनत मां इहा वरिती आहे सम्झो न कहिड़ी हुन महिनत कई हूंदी हालांकि उहो साईं पाण ॿुधाए पियो मूंखे त ख़बर न आहे उहो 25 साल अॻु में उहो छोला विकिणंदो उहो ठेकेदार ऐं मूंखे लॻे थो इहो ठेकेदार जेको आहे न साईं ख़ुर्शी शाह जो चवणु वरितो आहे इहो साईं ख़ुर्शी शाह चयो न बाबा नौकरियूं न आहिनि नौजवाननि जे लाइ छोला खपायो इन नौजवान खे इहा ॻाल्हि सम्झ में आई साईं ख़ुर्शी शाह साहिबु सीनियर सियासतदान आहे ऐं सैयद आहे उनजो चवणु वरितईं छोला खपाइण शुरू कयईं ॾिसो अॼु लैम्बरगिनी में थो घुमे इन करे हाणे नौकरियूं त मिलनि कोन थियूं हुई साईं ख़ुर्शी शाह पहिरियां ई चई चुको आहे अॻु में बाबा नौकरियूं न आहिनि वञी छोला खपायो तव्हां छोला खपाईंदो तव्हां बि लैम्बरगिनी वठो छो था परेशान थियो हिन वॾी गाॾी वरिती आहे साईं हिन वॾो बंगलो वरितो आहे हे कीअं बेरिया टाउन में रहे थो हे कीअं अमेरिका हलियो वियो आहे घुमंदो थो वरिती रुॻो इहे ॻाल्हियूं ॿिया बि इशूज़ आहिनि सिंध जा उन्हनि ते ॻाल्हायो यार
उन्हनि जे बारे में आवाज़ उथारियो। जीअं असांखे दोस्त चवंदा असांजे लाइ आवाज़ उथारियो, जेके 5 खां 15 वारा वेठा आहिनि वेटिंग में वेठा दोस्त, या जेके 50 खां मथे जिन जी मार्कूं आहिनि, जेके टीचर JEST वारा उहे इंतज़ार में वेठा आहिनि, उहे चवंदा असां लाइ आवाज़ उथारियो। अहिड़े इशूज़ ते ॻाल्हायो न, नंढा नंढा इशूज़ खणी वेही था, हिन गाने में ईअं छो चयो, हा साईं गाने में ईअं चयो, हो चई त बेरिया आओ सिंध से आओ, हो चए थो डिफेंस से आओ। हाणे हुनजो तलफ़ुज़ अहिड़ो आहे त तव्हां हुन ते शुरू थी विया सभु, माफ़ी वठे ॿियनि खां माफ़ी वठाईंदो, जेके सिंध टोड़ण जी ॻाल्हियूं था कनि, जिन ॿेट खपाए छॾिया आहिनि सिंध जा, एॾा वसीला खपे आहिनि, रोज़ानो सौदो थिए थो सिंध जे वसीलनि जो, उन ते नथा ॻाल्हायो, उन्हनि खां माफ़ी नथा वठायो, जेके सिंध खे टोड़ण जी ॻाल्हियूं कंदा, सिंध खे सूरनि में विधो आहे। नंढे नंढे इशूज़ ते ॻाल्हाईंदो भई, इन्हनि रियल इशूज़ ते ॻाल्हायो भई यार, छा यार सम्झ में नथो अचे छा थींदो।